हर हमेशह माण्हू जेको सो ॿियनि खे धोखो ॾेई ऐं चवंदा त असां हिनखे बेवकूफ़ बणाए छॾियो आहे, पर इहो न आहिनि सोचींदा त हुन तव्हांजे मथां केॾो वॾो इतबार कयो, हुन तव्हांजे मथां यकीन कयो। ऐं धोखेबाज़ माण्हू सां तव्हां केतिरी बि चङाई कयो, उनजो मिसाल ईअं ई हूंदो आहे जीअं समुंड में केतिरी बि खंडु विझो पर उहो मिठो कॾहिं बि कोन थींदो आहे। पर मां महल ॾिसी ऐं जेको त मायूस न थियो, छो जो कमाई थोरी हुजे या घणी हुजे, पर हर कंहिंजे घर में साॻे ई अटे जी मानी पचंदी आहे। अगरि हीअ दुनिया अहिड़ी मिठी हुजे हा ऐं भली हुजे हा त माण्हू रोंदो माण्हू पैदा कोन थिए हा, पर हीअ दुनिया एॾी ख़राब बि न आहे जो मरण खां पोइ बि जेको थो घणनि खे रोवारे वेंदो आहे। कॾहिं बि अगरि तव्हां किरी पओ त पंहिंजो पाण कोशिशि कयो उथण जी, छो जो हिते इंसान खे न आहिनि माण्हू खणंदा, पर जेको सो पैसनि खे ई माण्हू खणंदा आहिनि। हर हमेशह ज़िंदगीअ में जो खिलणु सिखो, छो जो रोअण त तव्हां पैदा थियण सां ई जेको थो सिखी आया आहियो। अॼुकल्ह जेके असां मुस्लमान जेके हूं त आज़ान जो टाइम जेको आज़ान ईंदी आहे त को बि दुकानु बंदि न आहे कंदो, पर अगरि गोली जो आवाज़ु ईंदो आहे सभु को दुकानु बंदि करे भॼी ईंदो आहे, यानी कि मौत जो ख़ौफ़ खां। पर उन को कोन था डिॼनि जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कयो।